वफ़ाक़ी सरकार हिक ही हफ़्ते में 60 रुपया पेट्रोल ऐं डीज़ल जा अघ वधाए आवाम मथां महांगाई जो हिकु ॿियो बम किराए छॾियो आहे। दादू आसिन सां ॻाल्हाईंदासीं त महांगाई जे करे हू केतिरो परेशानियुनि खे मोह ॾियनि था। साईं इतिहादी हुकूमत हुजे या तब्दीली हुकूमत हुजे, जहिड़ी धूड़ तहिड़ी छाई। असांजे त को फ़र्क़ु त कोन पियो। रहंदो असां मज़ूरी वारा माण्हू, कमकार वारा माण्हू, असां हक़ लाल धंधे करण वारा परेशान हूं। लॻे थो त हाणे मां साइकिल वठंदुमि इनशाला। वधाईंदा, अञा बूस्टर डोज़ रहियल आहे पेट्रोल जो। कोरोना वांगुरु आस्ते आस्ते करे मारींदा। महिरबानी कयो, ॿाहूं ॿधूं था असां, असांजे बचनि ते रहम कयो, असां ते रहम कयो। हुकुमराननि ऐलान कयो आहे 30 रुपए जो सभु पेट्रोल दादू जा बंदि आहे। भला ख़ुदकुशी करे पियो, छा करे हींअर। मोटरसाइकिल हलाइण जे लाइ बि तयारु हींअर न आहिनि। हींअर लॻे थो शायदि पुराणो रवाज हो, गॾा गाॾो ऐं साइकिल ऐं टांगा जेके बंदि थी आहे, हींअर शायदि मथां वरी उनजो लाज़वाल मां वरी उरूज थी वञे। असांजो हींअर जीअं जंजाल थी वियो अथई। हक़ीक़त साईं किरायो भाड़ो वंदो, उन खां पोइ राशन वग़ैरह जेको खाइण पीअण जो सभु सामान जेको आहे सो तमामु ॻाल्हि थी वई आहे। महांगाई थी आहे ॾाढी। रोज़ी ॾिसो आहे पेट्रोल महांगो थी वियो आहे। हींअर जेको भराईंदा पेट्रोल माण्हू किरायो ॾियनि कोन था। महांगे ते ग़रीब माण्हू वञे किथे। खाइण जा राशन महांगा थी विया आहिनि, हर शइ घी महांगो थी वियो आहे। ॾिसो आहे खंडु महांगी थी आहे, अटो महांगो थी वियो आहे। बेरोज़गार थींदा तीअं हाणे मज़ो न आहे रहियो। पेट्रोल ॻोड़ा पेट्रोल भरायूं, कमायूं कोन था, फ़ाइदो कोन थो पए। कैमरामैन अलाबश खुश्क सां गॾु निज़ाम शेख, KTN न्यूज़, दादू।